मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। त क़यामत क़रीब अची चुकी आहे। इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम व हुम फी गफ़लतिन मुअरिज़ून। हिसाब इंसाननि जो वेझो अची वियो आहे ऐं क़रीब अची वियो आहे ऐं बिल्कुलु क़रीब अची वियो आहे। इंसान अञा ताईं गफ़लत में पिया आहिनि। इंसान अञा ताईं माल जे दौड़ में पिया आहिनि ऐं पैसे जी दौड़ में पिया आहिनि। अञा दुनिया जे मामलात खे ठाहिण जे पोयां पिया आहिनि। हालांकि उन्हनि जो मौत ऐं उन्हनि जो हिसाब क़रीब अची वियो आहे। ये क़ुरान हकीम अल्लाह ताला असांखे अॻ में इशारो ॾेई करे ॿुधायो। लॻंदो ईअं त ॼण मौत ईंदो न। दुनिया में जीअं ज़िंदगी असांजी हले थी 20-25 साल खां 30 साल खां वठी करे जेकी ज़िंदगी हले थी न, त पोइ हाणे तव्हां ऐं मां ईअं सम्झोसीं त हाणे मौत जेको न आयो आहे, हाणे मौत को न ईंदो। मौत सिर्फ़ु ॿियनि माण्हुनि खे खणे थो, मौत असांखे न खणंदो। हे तमामु वॾी भुल आहे। हे तमामु वॾी भुल आहे त मौत वाक़ई थींदो, अनक़रीब ईंदो ऐं मौत एतिरो ज़बरदस्त आहे जो ईंदो न पोइ वापसि न आहे छॾे वेंदो। मौत ईंदो पोइ इन खां बाद में वापसि मौत कंहिं चङनि भलनि बादशाहनि खे बि जेको आहे मौत इजाज़त न ॾी। हा, उहो एॾो वॾो ज़बरदस्त जेके फ़रिश्ता मलकल मौत सां गॾु आहिनि। त इन टेंशन में असां न रहूं साईं, बसि हाणे मौत न ईंदो, अञा टाइम वॾो पियो आहे। हे धोखो आहे हिकिड़े क़िस्म जो। अनक़रीब जेको आहे मौत वाक़ई थींदो ऐं इन खां बाद में ईअं न थिए त पोइ पछताइणो पए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी हदीस अल्लाह जे नबी फरमायो, ऐं इंसानो तव्हां सभिनी मां होशियार में होशियार उहो आहे जेको दुनिया जे अंदरि रही करे आख़िरत खे पंहिंजी बणाए। तव्हां में नादान बेवकूफ़ उहो बंदो आहे जेको दुनिया जे अंदरि रही करे ऐं दुनिया जे सामान खे, दुनिया जे जाइदाद खे सभु कुझु सम्झे ऐं आख़िरत खे पंहिंजी विसारे।